नाज़िन शिकारपुर में शहीद अला बख्श सुमरे जे खानदान ऐं सदन बिरादरी जी वॾी अहमियत थी वई आहे। 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडुनि जे हवाले सां शिकारपुर में वॾो वोट रखंदड़ सुमरनि खे पंहिंजो बणाइण लाइ इम्तियाज़ अहमद शेख, राशिद महमूद सुमरो ऐं आगा तैमूर पठान मैदान ते निकिरी आया आहिनि। उन सिलसिले में नरवा न्यूज़ जे CEO जावेद आऊज़ो अहम ख़बर खां आगाह कयो आहे त शिकारपुर जे सूबाई तक PS7 जो PP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख सुमरा हाउस पहुतो, जिते शहीद अला बख्श सुमरे जे पोटे PTI अॻवान डॉक्टर आमिर अब्बास सुमरो तरफ़ां संदसि मान में आजियाणो ॾिनो। उन मौक़े ते आमिर अब्बास सुमरो PTI खे अलविदा चई इम्तियाज़ शेख जे हथ साणसि गॾु बीहण जो ऐलान करे छॾियो। उन मौक़े ते इम्तियाज़ शेख ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर आमिर अब्बास सुमरो ऐं संदसि संगत खे पीपुल्स पार्टी में शमूलियत करण ते भलीकार कयूं था, छो त पीपुल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी फलाह ऐं बहबूद लाइ क़ाइमु कई वई। होॾां JUI अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो पिणु सुमरा हाउस पहुची PPCT जे सदर ऐं अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन अकील अब्बास सुमरे सां मुलाक़ात कई, जे दौरान सियासी ॻाल्हि ॿोल थी ऐं राशिद महमूद तरफ़ां अकील अब्बास सुमरो खे JUI में शमूलियत जी दावत ॾिनी, जंहिं ते अकील अब्बास सुमरो खां इस बिरादरी ऐं दोस्तनि सां मशवरे लाइ कुझु ॾींहं जी मोहलत घुरी वरिती आहे। ॿिए तरफ़ शिकारपुर जे सूबाई तक PS7 जे आज़ाद उम्मीदवार आगा तैमूर पठान सुमरा हाउस कराची पहुची सुमरा बिरादरी जे मौज़िज़ शख्सियत उमेर अहमद सुमरो सां मुलाक़ात करे खेसि हिमायत करण लाइ चयो आहे। अहिड़ी सूरत-हाल बाद शिकारपुर में सियासी सूरत-हाल दिलचस्प बणियल आहे ऐं ॾिसिजे त सुमरा ख़ानदान जा फ़र्द कंहिं जी खुलियल हिमायत था कनि।